टंडो आदम जे बी सेक्शन थाने जी हद झोल रोड ते वाक़े ॻोठ राजू खसकेली लॻे कार ऐं फटे रिक्शा में ज़ोरदार टकर थी पियो। टकर लॻण सबबि फटा रिक्शा में सवार ॻोठ दाइम तहीम जा रहवासी पंज पोरियत आफ़ताब तहीम, अब्दुल अज़ीज़ तहीम, अलाबख्श तहीम, ख़ान मोहम्मद तहीम ऐं साहिब ख़ान तहीम जॾहिं त कार में सवार टंडे आदम जो रहवासी मुज़फ़र झलण ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे तालके अस्पताल टंडो आदम आंदो वियो, जितां ख़ान मोहम्मद तहीम, आफ़ताब तहीम ऐं अलाबख्श तहीम खे गणती जोगी हालत में हैदराबाद जी अस्पताल रिफर कयो वियो। वाक़े जो इतलाउ बी सेक्शन पुलिस खे ॾिनो वियो, जेका तालके अस्पताल पहुची ज़ख़्मियुनि खे इलाज लाइ लेटर जारी करे ॾिनो। ज़ख़्मी पोरियत अब्दुल अज़ीज़ तहीम जो चवणु आहे त असां मज़दूरी करे वापसि ॻोठ वञी रहिया हुआसीं त झोल रोड ते ॻोठ राजू खसकेली लॻ लिंक रोड ते मेन रोड ते ईंदड़ कार में ज़ोरदार टकर थी पियो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची